कुल ईमान आ रहा है शरदी पर मोहम्मद व आले मोहम्मद मंतर सलावत। दिगर खानदान सैयदाते बुलंदतर सलावत। पंहिंजे पंहिंजे दुआउनि जी क़बूलियत हिन तॾहिं में विछाइण वारनि जंहिं बि ताउन मदद कयो आहे उन्हनि जी हिन ताउन ऐं मदद जी क़बूलियत वास्ते बुलंदतर सलावत। नाराए तकबीर, नाराए तकबीर, नाराए रिसालत या रसूल अल्लाह, नाराए रिसालत या रसूल अल्लाह, नाराए विलायत अल्लाह, नाराए विलायत अल्लाह, नाराए हैदरी, नाराए हैदरी, हुसैनियत जिंदाबाद, हुसैनियत जिंदाबाद, यजीदियत मुर्दाबाद, यजीदियत मुर्दाबाद। अहल बैत जे जमी दुश्मनन ते लानत, अहल बैत जे तमाम तर दुश्मनन ते लानत। खानदान सैयदा ते बुलंदतर सलावत। माशाअल्लाह ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बाय बिस्मिल्लाह जे नुक्ते अली की ज़ात बुलंद सलावत। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नव्वरा क़ुलूबना बिविलायतिल हुसैन व शरह सुदुरना बिमारिफतिल हुसैन व अमलायुनना अस्सलातु वस्सलामु अलल हुसैन व अला जद्दिल हुसैन व अला अबिल हुसैन व अला उम्मिल हुसैन अस्सय्यदतिल जलीलतिल मखदूमतिल मज़लूमा अल मुस्तैदतिल मुनकसिरते ज़िलहा गरीब हुसैन जी हुआ गरीब अम्मा अज़ीज़ो जेका इराद एॾी त ग़रीब आहे जो जंहिं जाइ ते बि कंहिंजो क़ज़ियो थींदो आहे उन्हनि जे तॾे ते हली वञिबो आहे मगर हुसैन गरीब जी अम्मा पंहिंजे गरीब हुसैन जो पुरसो वठण जे लाइ अॼु ताईं बि हर जाइ ते हली थी अचे। पासे ते असां ज़बान ते इहा सदाए हुसैन लाल ओ तोखे ज़हरा मां किथे किथे रोए अज़ीज़ उहा साईं ज़हरा जंहिंजे ज़ियारत जा बि जुमिला तव्हांजी ख़िदमत में तिलावत कया अज़ीज़ उहा ज़हरा जंहिंजे ज़ियारत जे लफ़्ज़नि में मिले थो अल मुनकसिरत ज़िलहा उहा ज़हरा जंहिंजूं पासड़ियूं मुस्लमाननि ओ हथ ज़ख़्मी
नमाज़ी अज़ादार मसादा तो मोमिनीन वेठा आहियो मां तव्हां खां सवाल थो कयां तस्बीह जो वज़न केतिरो हूंदो आहे अल्लाह ॼाणे उहा तस्बीह बि साईं ज़हरा खां सॼे हथ सां न पई खॼे बाबे जे कब्र ते हथ रखी चवे पियो मुंहिंजा रहमत लिल आलमीन बाबा ओ काइनात जे लाइ दुआ जा दर बाबा ओ बाबा मां तुंहिंजे मज़ार ते पंहिंजी ज़िंदगी जी दुआ नथी घुरां ओ बाबा जल्दी कर मूंखे जल्दी घुरां करबला ऐं शाम में थींदड़ ज़ुल्म ॿुधंदा रहिया आहियूं अवां जी ख़िदमत में मां हींअर जेको ज़ुल्म बयान थो कयां उहो नबी जे अज़ीम शहर मदीने में थियो उन घर ऐं दर सां थियो जंहिं दर ते सरदार बि क़ुरान जूं आयतूं पढ़ंदो अल्लाह जाने मदीने करबला में थींदड़ ज़ुल्म में फ़र्क़ु आहे ओ करबला में नंढड़ा ॿार माउनि जे साम्हूं मारिया विया मगर मदीने में नंढड़नि बचनि जे साम्हूं हसन हुसैन जे साम्हूं ज़हरा जहिड़ी माउ मारदी रही हुसैन हथ वधी चए न मारियो मुंहिंजी अम्मा खे बाबे जो विछोड़ो ई न मारियो मुंहिंजी अम्मा गई ज़ईफ़ा वाला औलाद हुसैन वसाब हुसैन वशीअत हुसैन वमुहब्बी हुसैन वलअनतुल्लाह अला अअदाइल हुसैन अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहुल हकीम फ़ी हदीसिल क़ुदसी सित्ततुम मिन्नी व सित्ततुम मिनकुम बुलंद सलवात अल्लाह साईं सदके करीम करबला हुसैन अज़ीम जे पाक ॾुखी अम्मा जे ॾुखे पासे जे ऐं सादात मोमिनीन जो विछायो तॾो पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए जंहिं मोमिननि जेतिरो जेतिरो हिन ज़िक्र अज़ीम जे इत्माम में हिसो ॾिनो वरितो आहे ख़ालिक़ अकबर उन्हनि सभिनी जे रिज़्क़ हलाल ऐं इज़तुनि में बरकत ॿुधाए हिन दौर जी ज़रूरी दुआ अल्लाह तव्हां असां सभिनी खे उहो ॾींहुं ॾेखारे जो हिन ज़िक्र जो हक़ीक़ी वारिस हुसैन जे पग जो वारिस असांजे वक़्त जो मज़लूम इमाम ज़माना ज़िक्र हुसैन कनि असां सभु जा सभु थो अल्लाह असांखे इमाम जे सुहिणे चेहरे जो दीदार नसीब फरमाए दुआउनि जी क़बूलियत वास्ते बुलंद सलावत अज़ीज़ान गिरामी क़दर मौला जो ज़िक्र काफ़ी टाइम खां जारी सारी आहे हर एक मदार हर एक ख़तीब हर मौला जो ज़ाकिर पंहिंजे पंहिंजे नसीब जो ज़िक्र करे वियो आहे पंहिंजो वॾो वठी वियो आहे मां बि हिन दर जो नंढो तालिब इल्म आहियां पाक रज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जे शहर मशहद मुक़द्दस जीअरी जागंदी चुरंदी पुरंदी जन्नत काइनात जे ख़िते ते जेकॾहिं हलंदी फिरंदी जीअरी जागंदी जन्नत ॾिसणी आहे त करबला सामरा काज़मैन
ऐं इन्हनि सभिनी जे मोकिलण जो दर रज़ा मशहद मुक़दस छो त जेके बि ज़ाहिर ज़वार वेंदा आहिनि रज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम खां इजाज़त मिलंदी आहे उन शहर रज़ा मशहद मुक़दस में जेको वंड मिलियो पाक रज़ा जे अज़ीम नगरी मां जेका ख़ैरात मिली आहे ही नंढड़ो तालिब इल्म तव्हांजो भाउ तव्हांजी ख़िदमत में खणी ईंदो आहे अज़ीज़ो सॼो ॾींहुं अल्हम्दुलिल्लाह ज़िक्र मोहम्मद व आल मोहम्मद थियो ही मजलिस हुसैन ज़िक्र आल मोहम्मद असांजे मकतब ऐं मज़हब जो अज़ीम मदरसो आहे असीम दर्सगाह कायनात जे लाइ करबला आहे ऐं उन करबला जी कड़ी करबला जो सिलसिलो ही मजलिसूं आहिनि करबला सां ताल्लुक़ आहे मजलिसुनि जो दुनिया खे जेकॾहिं अॻ में करबला सम्झ में न आई हुई पर हाणे ॿिनि चइनि महीननि में करबला आश्कार थी वई आहे करबला ज़ाहिर थी वई आहे उन्हनि खे बि करबला सम्झ में अची वई जेके करबला खे सम्झण ई न पिया चाहिनि हिन दौर जा फिरौन हिन दौर जा नमरूद हिन दौर जा मरहब हिन दौर जा पंहिंजे पाण खे सुपर पावर सॾाइण वारा एतिरो त घुमंड ऐं तकबुर हुयो न जो दुनिया जे जंहिं मुल्क खे जहिड़ी महिल चाहिनि ड्राहिनि एतिरी ताक़त जो इज़हार हू करे चुका हा अमेरिका इसराइल ऐं उन्हनि जा हवारी एतिरा त तकबुर ऐं फ़ख्र ऐं किब्र में अची विया जो हिन दौर जा फिरऔन बणिजी विया जेके करबला खे न पिया सम्झण चाहिनि ॿियनि मुल्कनि वांगुरु हिननि बि सम्झो त ईरान बि असांजे चपुटीअ जो खेल आहे पर हिननि खे ख़बर ई न आहे त ईरान बेधण को न आहे ईरान जो धणी रज़ा आहे हिन दौर में हक़ीक़त इहा ई अथव हर मेंबर ते हर मजलिस में हर कचहरी में हर जाइ ते इहा ॻाल्हि थियणु खपे छो त पूरी दुनिया में सही तरह सां सुहिणे चेहरे सां शियत जो जेकॾहिं तारुफ़ हींअर करायो आहे दुनिया खे त उहो ईरान आहे हुसैनियत जेकॾहिं दुनिया वारनि खे सम्झाई आहे अमली तौर ते ऐं करबला जो इज़हार ॾेखारियो आहे त करबला छा आहे जेॾी महिल टंबूअ इहे 2-4-5 ॾींहं 40 ॾींहंनि ताईं जंग पए हलाई ऐं संदसी मुल्क में उनजे ख़िलाफ़ एहतजाज थियण लॻा उन्हनि जे पार्लियामेंट में उनजे ख़िलाफ़ ॻाल्हि थियण लॻी हैरान थी करे चवण लॻो त वाक़ई मां त सम्झो त ही चपुट जी खोइल आहे ही 40 ॾींहं गुज़री विया आहिनि अञा ईरान वारा न रुकनि था न झुकनि था आख़िर मसइलो छा आहे पंहिंजा ख़ासि जेके फला उनजे नज़र में मुफ़क्किर हा तजज़िये गुज़ार हुया उन्हनि जी मीटिंग को ठाहे पुछण लॻो त आख़िर सबब छा आहे जो ईरान न झुके थो न रुके थो न पोइ ते हटे थो आख़िर ॻाल्हि छा आहे पहिरें हमले में हिन जो सुप्रीम लीडर अली खामनाई सां मारे चुका आहियूं पोइ बि इहे क़ौम रोडनि ते आहे ऐलान थो कयां त पुलियुनि ते हमला कंदुसि त पुलियूं भरियूं पियूं आहिनि ॿार बच्चा नंढड़ा जवान बुढड़ा मायूं औरतूं सभु पुलियुनि ते आख़िर ॻाल्हि छा आहे तव्हां मूंखे सम्झायो राज़ छा आहे हिननि वटि ताक़त कहिड़ी आहे कहिड़ी शइ जे बलबोते ते हे ईअं बीठा आहिनि त सभिनी जो सभिनी नतीजो कढे ॿुधायोसि त हिननि वटि करबला पुछण लॻो वाट इज़ करबला करबला वरी छा आहे ही करबला वरी छा आहे त सभिनी चयोसीं त करबला जो पहिरियों उसूल इहो आहे त करबला वारनि सबक़ ॾिनो आहे त मरण
कुसण फना ना है बल्कि राह खुदा में राह हुसैन में मरण सां जिंदगी मिलंदी है। ये फना ना है ये तुम पाण ॾिसी रहियो आहियो। ही करबला जा सिपाही थई, ही अली खामनाई जा राही थई, हिननि खे कॾहिं बि झुकाए नथो सघे। त दुनिया पूरी हिननि चइनि 5 महीननि में सम्झी वई आहे। ऐं हाणे इहो ट्रंप हुजे या ॿिया हुनजा यार हुजनि, उहे सभु तलाश इने में आहिनि त हाणे निकिरूं कीअं। हिन जो बि ऐलान इहो आहे जंग शुरू तो कई आहे, हाणे बंदि असां कंदासीं। आगाज़ तो कयो आहे, अंजाम असांजे हथ में आहे। त अज़ीज़ो इहा हुसैनियत जी इज़त आहे। ही करबला दुनिया में ज़ाहिर थी चुकी आहे त करबला छा आहे। करबला माना कुर्बानी, करबला माना ईसार, करबला माना हक़ ऐं सच जी परचार। तो ये भी करबला जेका असांजे लाइ अज़ीम दर्सगाह है, उन अज़ीम दर्सगाह जो हिकिड़ो सिलसिलो, हिकु ज़ंजीर जी कड़ी आहे जेका तव्हां असां हींअर वेठा आहियूं, मजलिस में वेठा आहियूं, ही करबला वारनि जे इश्क में वेठा आहियूं। हेॾी वॾी रुख गर्मी वेठा आहियूं, करबला वारनि जे करे वेठा आहियूं, हेठि वेठा आहियूं हुसैन जे करे वेठा आहियूं। न त दुनिया खे कहिड़ी की ज़रूरत आहे जो असांजी कोई हेठि विहारे सघे। ही हुसैन जे ख़ातिर असां तो ही करबला दर्सगाह आहे। अलहमदुलिल्लाह सॼो ॾींहुं मौला जो ज़िक्र तज़किरो हलियो, छोकी मां हिकिड़ो नंढड़ो तालिब इल्म आहियां, लिहाज़ा मां जेको सबक़ु खणी आयो आहियां उहो चवां थो तव्हांजी ख़िदमत में पहुचाए। अलहमदुलिल्लाह कुरान करीम जूं आयतूं बि पढ़ियूं वियूं, नबी करीम जूं हदीसूं बि तिलावत थियूं, मासूमीन जा फरामीन बि ॿुधाया विया। छो त हिते ई त इहो सभु कुझु थींदो आहे। क़ुरान पढ़ी करे ॿुधाईंदा आहियूं, हीअ ई त जाइ आहे जितां क़ुरान फ़क़ति पढ़ियो न वेंदो आहे, क़ुरान सम्झायो वेंदो आहे। हीअ ई त जाइ आहे जितां नबी जी सीरत ॾेखारी वेंदी आहे, ॿुधाई वेंदी आहे। हीअ ई त जाइ आहे जितां पहिरें मौला अली खां वठी ॿारहें सरकार इमाम ज़माना ताईं हर हिक जा फरमान ॿुधाया वेंदा आहिनि। ऐं तव्हां ई असां जंहिं मजलिस में वेठा आहियूं न, ही मजलिस मासूम जे दुआ जो जी जाइ आहे, दुआ जो मक़ाम आहे। मासूम इमाम हथ खणी इन मजलिस खे दुआ ॾींदो आहे ऐं दुआ ॾेई करे फरमाईंदो आहे, रहमल्लाहु मजलिसन युहया फीहि अमरना। अल्लाह उन मजलिस ते रहम फरमाए जंहिं मजलिस में असांजा अमर, असांजा हुक्म, असांजा फरमान ॿुधाया। असुल मजलिस इहा ई आहे, असां सिखण ईंदा आहियूं। लिहाज़ा पंहिंजी ख़िदमत में हिकु पैगाम जे तौर ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बंदे सां मुआहिदो थो करे। ॻाल्हियूं त 6 पर 6 शयुनि मां मुंहिंजो भाउ अची वियो आहे। हलियो बसि 3 शयूं मां बयानु कंदुसि, मूंखे वरी लाड़काने मोटणो आहे। ख़ुदा थो फरमाए, मुंहिंजा बंदा मां तोसां मुआमिलो थो करणु चाहियां, मां तोसां वापारु करणु थो चाहियां, मां तोसां मुआहिदो करणु थो चाहियां। ओ मुंहिंजा बंदा, तूं करीम रब खां परे नथी, तूं मूंसां रब्त में रह, तूं मूंसां रब्त में रहो। मूंसां रब्त में रहण जा कुझु मां तोखे मौक़िया थो ॿुधायां। ही कंदे त मूंसां रब्त में रहंदे, ही कंदे त मूंसां रब्त में रहंदे। सिततुम मिन्नी व सिततुम मिनकुम, 6 शयूं मुंहिंजे तरफ़ां हूंदई, 6 शयूं तोखे ॾियणियूं पवंदई। 6 शयूं मुंहिंजे तरफ़ां हूंदई, 6 शयूं तोखे ॾियणियूं पवंदई। ख़ुदा तो फरमाए, अदुआ मिनकुम वल इजाबतु मिन्नी, दुआ तूं घुर क़बूल कर मुंहिंजो, दुआ तूं घुर क़बूल करणो मुंहिंजो कमु आहे, पहिरियों मामिलो। ख़ुदा क़ुरान करीम में वाज़ चयो आहे, उदूनी अस्तजिब लकुम, वो मुंहिंजा बंदा बग़ैर घुरे सभु नेमतूं ॾिनियूं थी मां, वरी बि दावत थो ॾियां, मूंखां पिन, मूंखे बाॾाए। अस्तजिब लकुम मुंहिंजो वाइदो आहे, मुंहिंजे खज़ाने में खोट आहे ई न, मां तुंहिंजी क़बूल कयां, मां तोखे अता कयां। मुर्द सही न अदुआ मिनकुम या वल इजाबतु मिन्नी, दुआ घुरण तुंहिंजो कमु आहे।
कबूल करणु मुंहिंजो बस बिन पासन खां मौला जा भला सुहिणा सुरीला नौजवान ज़ाकिर अची विया आहिनि। मुंहिंजी आदत न आहे जो कंहिंखे बि घणो वक़्तु विहारियां। सिज बि ॿुधाए थो त हाणे टाइम पूरो थियण वारो। मसलो न आहे अल्हम्दुलिल्लाह आले मोहम्मद जे दरजा मदाह आले मोहम्मद जे दरजा ज़ाकिर अहिड़ा बि गुज़रिया आहिनि जेके सिज खे बि मोटाए ही मदाह अहल बैत जी अज़मत आहे। अबू मुज़फ़र जंहिंखे बीहारियो वियो हो उन टाइम बीहारियो वियो हो जो सिज लहण बुॾण खे हो मजमे खे पुठी ॾिनई। हींअर त मुंहुं जो तव्हांजे पासे ॾे मुंहुं बि आहे सिज बि हेॾे आहे पर उते ईअं हो त मजमो हेॾे हुयो सिज हेॾे हुयो अचण साईं मजमे खे पुठी ॾिनई सिज सां मुखातिब करे फरमाए या शम्सुल्ला तग़रबी ओ सिज लहिजाए न। मां मदाह अहल बैत जो पावर थो ॿुधायां ताक़त थो ॿुधायां। या शम्सुल्ला तग़रबी ओ सिज लहिजाए न। खुदा जी अज़मत जो कसम आहे तोखे रोशनी मिली आहे अल्लाह जे तरफ़ां अली जे करे मूंखे ज़बान मिली आहे अली अली करण जे करे। असां ॿई मोमिन भाइर आहियूं जे मजमे में को ॿुधण वारो न आहे त ख़ैर आहे त तूं त मोमिन आहे न। ए सिज तूं त मोमिन आहे न। तूं न लहिजा तूं बीह ला तग़रबी न लहिजा। वरी फरमाई त तोखे रोशनी मिली आहे अली जे सदके मूंखे ज़बान मिली आहे अली अली करण जे लाइ मूंखे ज़बान मिली आहे अली अली करण जे लाइ। इहा प्यार जी ॻाल्हि करण खां पोइ अबू मुज़फ़र वरी सिज खे पंहिंजो पावर ॾेखारियो। ए सिज ॿुधाए छॾियां जे अॼु लथे न वरी चढ़ण न ॾींदोमांइ। ही फ़क़त फज़ाइल जी ॻाल्हि न आहे ही मौला अमीरुल मोमिनीन आले मोहम्मद जे मदाह ज़ाकिर जो पावर आहे जो आंगुर जो इशारो सिज खे थो करे त सिज नथो लहे। हिननि जा मदाह हिननि जे दरजा ख़ादम अहिड़ा आहिनि हिकिड़ा सिज खे लहणो न ॾियनि ॿिया चढ़णो नथा ॾियनि। बस इन मां पंहिंजे पाण खे चवां थो मां बि हिकिड़ो मौला जो नंढड़ो ज़ाकिर आहियां। मां पाण खे थो चवां मशहदी तूं ॿुधाए सिज त पंहिंजी जाइ ते आहे तो वटि केतिरी ताक़त आहे कंहिं आम शइ रोके सघे थो। हुजणो त ईअं खपे छो त मदाह अहल बैत आहियूं ज़ाकिर अहल बैत आहियूं असां में ताक़त पावर हुजणु खपे। अबू मुज़फ़र बि हिकिड़ो शाइर हो बाबा त मां अर्ज़ु कयो अद्दुआ मिनकुम वल इजाबत मिन्नी। खुदा तो फरमाए बंदा मूंसां मामलो कर दुआ तूं घुर कबूल मां कंदुमि। वल इस्तिग़फ़ार मिनकुम हाँ वल इस्तिग़फ़ार मिनकुम इस्तिग़फ़ार तू कर वल क़बूल मिन्नी कबूल करण मुंहिंजो कम। इस्तिग़फ़ार तू कर कबूल करण मुंहिंजो कम आहे। हाणे इस्तिग़फ़ार छा आहे? इस्तिग़फ़ार असां सम्झो आहे बसि अस्तग़फ़िरुल्लाह 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 ज़बान ते। साईं क़िबला बाबा साहब तरी नजफ़ी साहब अल्लाह साईं हयातियूं ॾियनि सिहत सलामती सां इन्हनि बुज़ुर्गनि जो सायो असांजे सिरनि ते हिन क़ौम जे मथां क़ाइम ऐं दाइम रहे। उन्हनि जो वजूद हिन क़ौम जे लाइ बरकत आहे। ही जेको ई असां आहियूं न उन्हनि जी ख़िदमत आहे उन्हनि जी महिरबानी आहे उन्हनि वटि सिखियो आहे। साईं जन चवंदा आहिनि असां वारी तौबा ऐं इस्तिग़फ़ार छा आहे? नक रगड़े छॾींदासीं कन पटे छॾींदासीं वरी साॻो ई कमु वरी साॻो ई कमु बसि मासूम रज़ा मौला जो फरमान पैगाम बसि ख़तम। मौला रज़ा अलैहिस्सलातो वस्सलाम जन फरमाइनि था जेको ज़बान सां अस्तग़फ़िरुल्लाह करे कंहिं गुनाह खां इस्तिग़फ़ार माना बख़्शिश जी तलब करे वरी साॻो ई गुनाह दोहराए मौला जन फरमाइनि था कल मुस्तज़िहो बिरब्बिही उहो ईअं आहे पंहिंजे रब सां ॼण की मज़ाक़ थो करे मज़ाक़। हुसैन अहिड़ो अज़ीम वसीलो आहे जंहिं वसीले खे रब रद्द ई न करे सघंदो।
बस अज़ीज़ो मखसूसी मुंहिंजा भाइर पढ़ंदा बस ॿ जुमिला टे खून सादात जा अहिड़ा आहिनि जेके क़यामत ताईं न सुकिया आहिनि न वरी उन्हनि जा दाग मिटिजी सघे हिकु खून हुसैन मौला जे उन कुर्ते खे लॻल खून जेको कुर्तो अॼु बि साइण ज़हरा वटा बाबे नबी जी ख़िदमत में वञी करे चए थी बाबा बाबा अजब ज़ख़्म आहिनि अजब निशान आहिनि मुंहिंजे बचड़े हुसैन जे हिन कुर्ते ते हिन चोले ते बाबा मां हिन कुर्ते खे ज़मज़म सां धोतो आहे पोइ बि इहे दाग नथा लहनि बस मां जल्दी थो कयां ॿियो खून उहो खून आहे जेको साइण ज़हरा सलाम अलैहा जे पहलू जो खून आहे जेको क़यामत ताईं नाहे रुकणो जेको क़यामत ताईं नाहे रुकणो ऐं टियों खून उहो खून आहे जहिड़ी महिल न सभिनी ज़ाकिरीन पढ़ियो आहे साइण सकीना सलाम अलैहा जो ज़िक्र कयो आहे मां बि पंहिंजे बख़्शिश ख़ातिर तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां साइण सकीना उहा हस्ती आहे जेका मस्तूरात में बाबुल हवाए जी जंहिंखे बि काई हाजत आहे झोली फैलाए वियो साइण सकीना जे मुसीबत जो वास्तो ॾे ख़ुदा जे बारगाह में बीबी जे सदके हाजत पूरी थी वेंदई टियों खून साइण सकीना जे कननि जो खून आहे जहिड़ी महिल सजाद मां मूंखे आज़ादी मिली न रुबाब साइण अॻियां अची चवण लॻी सजाद पुट सॼे सफ़र में कुझु बि न घुरियो थी मां हिकिड़ो सवाल थी कयां सजाद उन पासे खां हल जंहिं पासे में सकीना जी ख़बर आहे मां आख़िरी मोकिलाणी कंदमि अर्ज़ थो करे जी अम्मा हाज़िर अम्मा मुंहिंजो बि इहो ई प्रोग्राम आहे अज़ीज़ो जेॾी महिल बीबियूं सभु साइण सकीना जे क़बर जे मथां आयूं न हर हिकु बीबी साइण सकीना जे क़बर ते वियूं मुकान ॾिनी मोकिलायो साइण रुबाब परे बीठी हुई साइण रुबाब परते बीठी हुई सजाद इमाम पंहिंजे अम्मा जे अॻिते वधी चवे थो अम्मा अचो हाणे भेण मुंहिंजी खां तव्हां बि मोकिलायो रुबाब साइण फरमायो सजाद मुंहिंजो हिकु ॿियो अर्ज़ु आहे सभिनी बीबियुनि खे चओ सकीना जे क़बर खां थोरो विथी करे वञण मां अकेली सकीना सां ॻाल्हाइण थी चाहियां अज़ीज़ो आख़िरी रवायत जा आख़िरी जुमिला मुंहिंजे नसीब जा नीर मूंखे मिली विया सकीना साइण जे क़बर जे वेझो रुबाब आई आहे तारीख़ लिखियो रुबाब बि न सघी रवायत जा लफ़्ज़न रुबाब पंहिंजे धीअ जे क़बर ते वेही न सघी आहे धीअ जे क़बर सां ईअं सुती आहे ओ जीअं खीर पिया के बचड़े खे मां पहलू में सुम्हारींदी आहे सुम्हण खां बाद सजाद खे हिकु टियों अर्ज़ु कयईं ओ मुंहिंजे वक़्त जा इमाम अल्लाह जी हुज्जत बचड़ा ओ तूं उल अमरा मूंखे ॾेखार सकीना जो छा हाल आहे अज़ीज़ो इमाम सजाद अलैहिस्सलाम इमाम जो हथ जो फेरियो बिटीअ जा पर्दा हटी विया रुबाब ॾिसी करे दाह कई रोई चवण लॻी सजाद ओ मुंहिंजी सकीना जा ज़ंजीर बि न लाथा थई ओ सजाद मुझे सकीना जे कननि मां रत जारी आहे सजाद रोई अर्ज़ कयो अम्मा ओ या रत क़यामत ताईं जारी रहंदी ओ मगर एक रस्सियूं न लाहिण जी मजबूरी आहे मां
छा कयां भेण जे हथनि जूं रसियूं सकीना जे जिस्म जो हिसो बणिजी ओ जे लाहियां पियो ओ सकीना जो बचल गोश्त ओ अम्मा मुंहिंजी मजबूरी आ ओ मुंहिंजी भेण इन हाल में क़यामत